अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त दुलाब ड्रामे जा कंहिंजा सीन शूट थिया आहिनि। कल्ह वारी जेका शूटिंग हुई उन में दोस्तो पहिरियां त जेका फर्ज़ंद मलिक खजू जा सीन शूट कया विया आहिनि ऐं उनजी छा कहाणी आहे अॼु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं दुलाब ड्रामे सोप सीरियल में। दोस्तो जेको आहे साम्हूं तस्वीरां तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे कल्ह जी शूटिंग जूं आहिनि जंहिंमें फर्ज़ंद मलिक ऐं खजू ऐं उनजी जेको आहे मुंहिंजे ख़्याल में जेका ही घरवारी जा उन जा सीन शूट कया पिया वञनि उनजे घर में। ऐं बहितरीनु अदाकारा हुआ, यादि आहे तव्हांखे ज़फ़र जिसकाणी सां गॾु ज़हर ज़िंदगी में उनजे ज़ाल जो किरदारु अदा कयो हुई नी, ऐं ज़फ़र जिसकाणी यानी आचार्य खे ज़हर ॾिनो हुयो। ॾिसो त हाणे जेको आहे फर्ज़ंद मलिक खजू खे छॾे थी जेरो, या ओड़ो ई किरदारु खणे थी, या हिते किरदारु चेंज आहे, या इन खे बि जेको आहे ज़हर ॾेई पूरो कंदी दुलाब ड्रामे में। मां मज़ाक कयां थो, ड्रामो जीअं ईंदो सॼी ख़बर पवंदी त हिते जेको आहे दुश्मन आहे या ज़ाल यानी सुठी आहे। अहिड़े हिसाब सां फर्ज़ंद मलिक खजू जे घर में इन जा सुठा मतिलबु स्क्रीन जेको आहे शूटिंग हली ऐं शूट कया विया सीन। ऐं फर्ज़ंद मलिक खजू बि मुंहिंजे ख़्याल में हिन ड्रामे में लव स्टोरी जा सीन बि इन जा बहितरीनु आहिनि ऐं जोड़ी बि इन्हनि जी भली आहे। ऐं स्टेन डायरेक्टर बि लॻो पियो आहे ऐं डायरेक्टर फर्ज़ंद मलिक खजू बि पंहिंजा किरदारु करे रहियो आहे। ऐं फर्ज़ंद मलिक खजू ॿिया जेका सीन शूट थिया जहिड़े जा, जंहिंमें हिक ॿिए जा कपिड़ा पिया फाड़नि ऐं हिक ॿिए खे धिगा पिया ॾियनि ऐं हिक ॿिए खे धूड़ पिया विझनि, फर्ज़ंद मलिक खजू ऐं ॿिया जेका ई साम्हूं अदाकार तव्हां ॾिसी रहिया हो, इहे कल्ह शूटिंग जा सीन आहिनि। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा।